अबू लहब, हिन जो असुल नालो अब्दुल अज़ा हुयो। लहब हिन जो लक़ब हुयो। लहब जी माना आहे बाहि जहिड़ो ॻाढ़ो। हिनखे ॿ पुट हुया, अतबा ऐं अतीबा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो चाचो लहब ऐं चाची उम्मे जमील, ॿिन्ही जो ज़िक्र क़ुरान जी सूरत लहब में बयान थियल आहे। उम्मे जमील बिन्त हारिस अबू सुफियान जी भेण हुई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो निहायत सख्त दुश्मन चाचो अबू लहब हुयो, अब्बास। 566 ईस्वीअ में ही मके में ॼाओ हो। हिनखे 6 पुट हुया, अब्दुल्लाह, फज़ल, उबैदुल्लाह, काशिम, सईद ऐं अब्दुर्रहमान। हिन जी कुनीत अबू फज़ल हुई। हिन जी ज़िमेदारियुनि में हाजिन खे पाणी पियारणो हुयो। हिन इस्लाम क़बूल कयो मदीने लॾे वञण खां पोइ, जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मको फतह करण लाइ वञी रहिया हुआ। अब्बास 654 ईस्वीअ में 32 हिजरीअ में वफ़ात कई हुई। हिन जे जनाज़े जी नमाज़ हज़रत उस्मान पढ़ाई हुई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे चाचनि मां सिर्फ़ हमज़ा ऐं अब्बास इस्लाम क़बूल कयो हो। अबू तालिब, हिन खे 4 पुट हुया, अकील, तालिब, जाफ़र ऐं अली। हिन खे 2 धीअरूं हुयूं, उम्मे हानी ऐं रहमानिया। जाफ़र जो चेहरो ऐं किरदार ॿई हज़रत मीकाइल जहिड़ा हुया। हिन जी माउ फातिमा अमरो बिन्त अज़ इमरान हुई। ज़ुल्फ़ीरा जी माना आहे माइटनि वारी दावत। ज़ुल्फ़ीरा अबू तालिब ॾिनी हुई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे 3 भेरा। जाफ़र खे पालियो हो हज़रत अब्बास। हज़रत अलीअ खे पालियो हो हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा सॻा चाचा हुया ज़ुबैर ऐं अबू तालिब। ज़ुबैर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे नबी थियण खां अॻु वफ़ात करे वियो हो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे चाचनि मां निहायत मेहरबान चाचो हुयो हज़रत अबू तालिब। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे चाचनि मां अबू लहब ऐं अबू तालिब इस्लाम क़बूल न कयो हो। हज़रत अब्दुल्लाह, हिन जो असुल नालो अब्दुल दार हुयो। ही 545 ईस्वीअ में मके जे शहर में ॼाओ हो। हिन जे ॼमण वक़्तु अब्दुल मुतलिब 100 ऊठ क़ुर्बान कया हुआ। हिन जो तालिक़ अरब जे बनु हाशिम क़बीले सां हुयो। हिन जी माउ फातिमा बिन्त अमरो बिन अज़ बिन इमरान मखज़ूमी हुई। हिन जो नानाणो क़बीलो बनु मखज़ूमी हो। ही पंहिंजे गुज़र सफ़र जे लाइ क़त्लुनि जो वापारु कंदो हो। हिन शादी आमना बिन्त वहाब सां कई हुई। हज़रत आमना 6 महीननि सां हुई जो हज़रत अब्दुल्लाह वापार जे लाइ शाम मुल्क ॾांहुं वियो हो। अब्दुल्लाह शाम मुल्क खां मोटी रहियो हो ऐं सख़्त बीमारीअ जे करे हिन वफ़ात कई मदीने में 25 सालनि जी उमिरि में। हज़रत अब्दुल्लाह शादीअ खां पोइ सिर्फ़ 3 महीना ज़िंदा रहियो हो। हिन खे दफ़न कयो वियो हो मदीने में नबगाह जदीअ जे घर में। ही ऐं हिन जी भेण उम्मे हकीम ॿई जाड़ा हुया। हिन जेका मिल्कियत पोइ ते छॾी हुई उहा हुई 5 ऊठ, रिढुनि जो धण ऐं 1 नौकरियाणी बरकत। नौकरियाणी बरकत जी कुनीत हुई उम्मे ऐमिन। उम्मे ऐमिन हज़रत आमना जे वफ़ात खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे परवरिश कई हुई नंढपण में। अब्दुल्लाह जी क़बर मदीने में मस्जिद नबीअ में साॼे तरफ़ खां हुई। अब्दुल्लाह खे सिर्फ़ 1 पुटु हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाले हुयो।